नूरियाबाद वेझो कराची खां गंबट वींदड़ कार जे ट्रक सां टक्कर थी पियो आहे। औरत फौत ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया। नूरियाबाद वेझो कराची खां गंबट वींदड़ कार जो ट्रक सां टक्कर थियो आहे। औरत फौत थी वई, 4 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। M9 मोटरवे ते हादसे में औरत फौत थी वई आहे। अफ़सोसनाक ख़बर सां शेयर कयूं पिया। नूरियाबाद वेझो कराची खां गंबट वींदड़ कार जो ट्रक सां टक्कर थियो। हादसे में औरत फौत थी वई आहे, 4 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। M9 मोटरवे ते हादसे में औरत अशरफ ख़ातून फौत थी वई। जवाद इब्राहिम जलीला ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर मांखे अफ़सोसनाक ख़बर ॿुधाए रहिया आहियूं। नूरियाबाद वेझो कराची खां गंबट वींदड़ कार जो ट्रक सां टक्कर थी पियो। औरत फौत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। M9 मोटरवे ते हादसे में औरत अशरफ ख़ातून फौत थी वई। जवाद इब्राहिम जलीला ज़ख़्मी, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर असद पालारी खां। असद, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां आगाह कजो। जीअं मांखे ॿुधाईंदो हलां त नूरियाबाद वेझो M9 मोटरवे रोड ते कराची खां रानीपुर गंबट वेंदड़ कार जो अॻियां वेंदड़ ट्रक सां टक्कर थी पियो आहे। जॾहिं त हादसे जे नतीजे में कार सवार हिकु औरत फौत थी चुकी आहे, जॾहिं त ॿारनि समेत 4 ॼणा जेके शदीद ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में फौतियुनि खे ईदी वसीले नूरियाबाद ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो वियो आहे। होॾां फौती औरत जी जेकी सुञाणप थी आहे उहा अशरफ ख़ातून वल्द ॿुधायो पियो वञे ऐं ज़ख़्मियुनि में जवाद वल्द फ़ाब ॾिनू जामड़ो, 7 सालनि जो इब्राहिम वल्द अयाज़, जलीला ज़ाल अयाज़, ईमान वल्द एजाज़ अली, जिन खे ट्रामा सेंटर में तबी इमदाद करे हैदराबाद जे सिविल अस्पताल ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। होॾां फौती औरत जो जेको लाश आहे उहो नूरियाबाद थाणे ते ज़रूरी कार्रवाई बैदि वापस हवाले कयो वेंदो। ठीकु आहे असद, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।